अॼु सुजावल जे साथियुनि सां कराची सुजावल प्रेस क्लब ते असां मौजूदु आहियूं ऐं सिंधियन नेशनल कांग्रेस असांजी सियासी तंज़ीम आहे जंहिंमें आउं हिन वक़्तु मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र जी हैसियत में मूंसां गॾु कराची डिवीज़न जो चीफ असद शाह ऐं लतीफ़ मेमून साहब कराची डिवीज़न जा ऑर्गेनाइज़र आहिनि। असां गॾियल तौर ते तव्हां दोस्तनि खे दावत खणी आया आहियूं, सिंध जे शोर खे दावत ॾियणु आया आहियूं त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते वफ़ाक़ एस्टेब्लिशमेंट पारां जेको कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंधी माण्हुनि जी जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, बदीन ऐं हिन सॼी साहिली पट्टी जे अंदरि जेके ॻोठ आहिनि उहे लड़ाया पिया वञनि, उन अमल जे ख़िलाफ़ु उन सां गॾोगॾु 27वीं तरमीम जे नाले में जेको ही फुरलुट करे ऐं मार्शल लॉ जेका बढ़ी वई आहे उन मामले जे ख़िलाफ़ु उन सां गॾोगॾु जबरी गुमशुदगियुनि जो जेको अहम मसइलो आहे, उन्हनि केसनि में क़ौमी कारकुननि खे जेको जेलनि में वाड़े अज़ियतूं ॾिनियूं पियूं वञनि उन मसइले ते, ऐं ख़ासि तौर ते जेको समुंड जी जेका वाध आहे जंहिंजे करे लखे एकड़ सिंध जा जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि, साहिली पट्टी सॼी तबाह थी वई आहे, इंडस कल्चर जेको सॼो जेको साहिली पट्टी जो तबाह पियो थिए, माहौलियाती जेका तबाही आहे इहो, उन खां अलावा जेको आबादगार असांजो आहे ऐं हारी जेको आहे वधि में वधि उनजो इस्तेसाल थिए पियो, उनखे पंहिंजे फसलनि जा सही जेके अघ नथा मिलनि, इन्हनि समूरनि मसइलनि ते असां सिंधियन नेशनल कांग्रेस पारां 27 नवंबर खां 30 नवंबर ताईं 4 ॾींहंनि जो पैदल मार्च सुजावल खां गोलाड चई ताईं कढूं पिया। उन हवाले सां हाज़िर थियासीं। तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत बि आहे ऐं हीअ सिंध जो सॾु आहे ऐं सम्झां थो हीअ सिंध जा हिकिड़ा अहम मसइला आहिनि ऐं इहे समूरी सिंध जे हर फ़र्द सां जुड़ियल आहिनि, छो जो रुगो कारपोरेट फार्मिंग रुगो बदीन छटे सुजावल जे माण्हुनि जे मसइले जो हल न आहे, पर आउं सम्झां थो त हीउ वॾो मामिलो पूरी सिंध लाइ आहे, छो जो हीअ सॼी सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते वालार जो हिकिड़ो मनसूबो आहे जंहिंजे ज़रिए फौजी ऐं उन सां गॾोगॾु जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उन्हनि खे सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं जेके आहिनि उहे कब्ज़े तौर ते ॾिनियूं पियूं वञनि, जंहिंजे ख़िलाफ़ु असांजी मार्च कई आहे। ऐं उन खां अलावा 27वीं तरमीम असां जेके सिंध जा आज़ादी पसंदि जेके जमायतूं आहिनि उहे सम्झूं था त हिते हिन मुल्क जे अंदरि जेको आहे जहिड़ी रीति असांखे कानूनी तौर ते बणाए ग़ुलाम बणायो वियो आहे, उन में सवाइ आज़ादी जो ॿियो को हल बि कोन्हे। पर हिते जिन माण्हुनि खे उमेदूं आहिनि त पाकिस्तान जे अंदरि को नओं समाजी मुआदो थी सघे थो या का तब्दीली थी सघे थी या हिते के हक़ मिली सघनि था, उन्हनि जे लाइ 27वीं आइनी तरमीम मां सम्झां थो हिकिड़ो आइनो आहे त हीअ वधीक बदतर खां बदतर थींदा था वञनि, जहिड़ी रीति हिननि फील्ड मार्शल खे तायात इख़्तियार ॾेई करे जेको आहे मराहतूं ॾेई करे ऐं सिंध समेत हिन पूरे ख़िते खे जहिड़ी रीति क़ौमुनि खे कुचलियो पियो वञे उन मां वाज़े आहे। उन खां अलावा जेको अधो मंडो रुलो रंगड़ो जेको अदालती निज़ाम हो जंहिंमें माण्हुनि जी थोरियूं उमेदूं, हाणे हिन निज़ाम खां पोइ 27वीं तरमीम खां पोइ उहे मुकमल रबड़ स्टैम्प बणिजी चुकियूं आहिनि। सो ख़ुदि उन्हनि माण्हुनि खे बि सोचणु घुरिजे त बाबा हिते हिन ख़िते जे अंदरि जेको आहे उहो नओं समाजी मुआदे जो ख़्यालु करणु या हक़ वठणु मां सम्झां थो बबरनि खां ॿेर घुरण जे बराबरि हीउ वॾो मामिलो आहे, उन ते अचो असांजो साथ ॾियो। उन खां वधीक जेको मामिलो इहो आहे त सिंध जी ख़ुदमुख़्तियारी, सिंध जी आज़ादी, ॿिनि अहम मसइलनि ते जेके जदोजहद कंदड़ सियासी कारकुन आहिनि उन्हनि खे जबरी जेको लापता कयो पियो वञे या कूड़नि केसनि में वाड़ियो पियो वञे, उन्हनि जी आज़ादी जे लाइ ऐं माहौलियाती तबाही जे करे जेको सिंधी माण्हुनि जी नस्लकशी थी थिए, पाणी ज़हरीलो बणिजी चुको आहे, हिते लखे एकड़ जेका ज़मीन आहे उहा ख़तमु थी चुकी आहे, उन खां अलावा केतिरियूं बीमारियूं जनम वठी चुकियूं आहिनि, जंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा सिधी सिंधी माण्हुनि जी नस्लकुशी आहे। उन खां अलावा समुंड ऐं सिंध जी सरज़मीन जे अंदरां जेके मिनरल्स मिलनि था, तेल जे ज़ख़ीरनि जी सूरत में, गैस जे ज़ख़ीरनि जी सूरत में, कोयले जी ज़ख़ीरनि जी सूरत में, ॿी मेदना जी ज़ख़ीरनि जी सूरत में, उहे समूरा जेको पैसो आहे उहो सिंध जी मिल्कियत आहे, सिंधी माण्हुनि ते सिंध जे शहरनि ते ख़र्चु थियणु घुरिजे, बाक़ी उहो ख़र्चु जेको आहे वफ़ाक़ पंजाब ते थिए पियो। सो उन जे लाइ ऐं कार्बन क्रेडिट जेके ब्लू कार्बन सॼी दुनिया जे अंदरि जेका माहौलियाती तबाही थिए पई उनखे रोकण जे लाइ दुनिया जा मुल्क जेके आहिनि अहिड़नि मुल्कनि खे जेके तबाही जो वॾे वॾो शिकार आहिनि उन्हनि खे खरबें डॉलरनि जी हैसियत में पैसा ॾियनि था त उतां जे मकानी माण्हुनि खे फैसिलिटेट कयो वञे, उन्हनि खे जेको आहे उते वणकारी कई वञे। ॿियो मामिलो, पर हिते सिंध गवर्नमेंट समेत वफ़ाक़ी स्टेब्लिशमेंट ऐं ॿिया इदारा जेके आहिनि उन्हनि पैसनि खे जेको आहे हड़प करे था वञनि, मक़ामी माण्हुनि खे कुझु कोन थो मिले, उन्हनि जे लाइ के बि सहूलियत न आहिनि। सो इन्हनि मसइलनि ते हीअ अहम मार्च आहे, सिंध जो मार्च आहे। असांखे उमेदु आहे त हिन मार्च में हज़ारनि जे तादाद में, लखनि जे तादाद में सिंध जो माण्हू साथ ॾींदो ऐं असांखे उमेदु आहे त जदोजहद, सियासी जदोजहद वाहिद हल आहे जेको असां सम्झूं था, न सिर्फ़ु हिननि मसइलनि जो ख़ात्मे लाइ पर असां पंहिंजे वतन जी आज़ादी ऐं ख़ुशहाली लाइ बि जेको आहे सम्झूं था त सियासी जदोजहद वाहिद हल आहे। इन करे अपील था कयूं सिंध जे वकीलनि खे,
सियासी कारकुननि खे, सियासी जमायतुनि खे, सहाफ़ी बिरादरियुनि खे, उनखां अलावा जेका सिविल सोसाइटी आहे उनखे ऐं आम माण्हुनि खे, हारी नारी पोर ते मज़दूर खे त तव्हां असांखे हिन मार्च में साथ ॾियो त जीअं पाण हिन हुकुमराननि ते इस्टेब्लिशमेंट ते दबाव विझी करे पंहिंजा जेके इहे अहम मामला आहिनि जेके असांजे वजूद सां लाॻापियल आहिनि उन्हनि जो हल कढी सघूं। हिन खां पोइ तव्हांजो लाइअमल छा हूंदो? हिन खां पोइ असांजो जेको अॻियों लाइअमल इहो आहे त असां हीअ जेके मार्चिस जी शुरूआति कई आहे उहे सॼी सिंध जा जेके मुख़्तलिफ़ हेडक्वार्टर्स आहिनि, असांजी कोशिशि इहा आहे त जिते जिते ज़मीन ख़ासि तौर ते कारपोरेट फार्मिंग जे नाले में लाड़पट जी ज़मीन, धर जी ज़मीन, उमरकोट जी ज़मीन ऐं ॿियनि ज़िलनि में त ज़मीन खई पई वञे ऐं कब्ज़ो कयो पियो वञे, असां उन्हनि ज़िलनि जे अंदरि बि सुजाॻी मार्च कंदासीं। सिंध बचायो मार्च जो नालो आहे हिन मार्च जो असांजो। अहिड़ी रीति सिंध बचायो मार्च ऐं सुजाॻी मार्च जे हिसाब सां सॼी सिंध जे अंदरि असां उहो मार्च कंदासीं। ऐं आख़िरी जेको असांजो मार्च या जेको आख़िरी अॻियों जेको लाइमल आहे उहो सिंध जी दिलि मईशी हब कराची, उन में असां लखनि जे तादाद में सिंध जे माण्हुनि खे कढी करे हिकिड़ो आवाज़ु बुलंद कंदासीं पीसफुल जदोजहद जे करे ज़रिए त असां पंहिंजे वतन जी मुकमिल ख़ुदमुख़्तियारी ऐं आज़ादी चाहियूं था ऐं असां पंहिंजे वसीलनि जी मालिकी चाहियूं था। हीअ जेको कारपोरेट फार्मिंग जे नाले में, सतामी तरमीम जे नाले में ऐं ॿियनि मसइलनि जे नाले में असांखे ग़ुलाम बणायो पियो वञे, कानून बणायो पियो वञे, उन जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ो रेफरेंडम ॾियणु चाहियूं।